अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मलाह सिरियल साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। सकरंद समूरे मुल्क जा सकरंद में भी मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि पारां 5 फरवरी जो ॾियारो कश्मीर सां यकजहती तौर मल्हायो वियो। उन सिलसिले में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में सिंधी ओल्ड सकरंद में पिणु कश्मीर सां इज़हार यकजहती तौर इंचार्ज हेड मास्टर कमर दिन उनर जे अॻवानी में कश्मीर बनेगा पाकिस्तान जो ॾियारो शानदार नमूने सां मल्हायो वियो। उन मौक़े ते इंचार्ज हेड मास्टर कमर दिन उनर ख़िताब कंदे चयो त कश्मीर हिकु आज़ाद क़ौम आहे जेका पंहिंजे हक़ ख़ुदा बि आज़ाद आहे। इन वधीक चयो त कश्मीर लागल मुसलसल कर्फ्यू सबबि कश्मीरी अवाम जी ज़िंदगी मुफ़लिज बने आहे। उन्हनि खे पंहिंजे प्यारनि खे दफ़न करण लाइ बि कब्रिस्तान वञणु नथो ॾिनो वञे, मजबूरनि खे घर जे अंदरि दफ़नायो पियो वञे। हिननि वधीक चयो त कश्मीर जे मथां इंडिया जो कब्ज़ो अक़वाम मुतहिदा जे क़ाइमु कयल आलमी ज़ाब्तनि जी खुलियल बंदि करी आहे। हिननि आलमी इदारनि खे अपील कंदे चयो त इंडिया पारां कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म फौरी तौर बंदि करायो वञे ऐं कश्मीरियुनि खे पंहिंजी ज़िंदगी जो जीअण जो हक़ ॾिनो वञे। रिपोर्टर राजकुमार ओड, साहिल न्यूज़ नेटवर्क, सकरंद।